रखियूं वयूं आहिनि तक़रीबन 8,725 कैंडिडेट्स पास थिया आहिनि पर टोटल जेके वैकेंसीज़ रखियूं आहिनि 1237 रखियूं आहिनि जेके तक़रीबन छाकाणि त 70+ स्कोर वारा आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि उहे डिप्रेशन ऐं एंज़ाइटी जो मरीज़ थी विया आहिनि असांजी सरकार जा एजुकेशन मिनिस्टर रिक्वेस्ट आहे सीएम सिंध खां रिक्वेस्ट आहे बिलावल भुट्टो सरदारी खां रिक्वेस्ट आहे जेके बि जेएसटी कैंडिडेट पास आहिनि उन्हनि खे ऑफर ऑर्डर कया वञनि। देश में हुकूमत खे इहे खपे त जीएसटी उम्मीदवारनि खे आॾो वधो वञे जीएसटी खे एज़ रोज़गार सां शागिर्द नथा ॾियूं त तालीम सुधारण लाइ असांखे जीएसटी खपे। सिंध जे जीएसटी पास उम्मीदवार सां निकिरण उस में कटियार में बीठा हो सिंध जो वज़ीर जेको दावा कंदो आहे न सिंध खे तइलीम जे हवाले सां सॼे मुल्क खां मथे रखी वेठो आहे। सरदार जाए तूंजी उहा सिंध अथई जिन नौजवान 70% मार्कूं खणी पास थियण बावजूद बि रोडनि ते बीठा आहिनि असांखे आर्ट ॾे ग्रेजुएशन करे अचे थो हुनजी अधु उमिरि थी वञे थी पोइ तूं नौकिरी चई थो न आहे तव्हां वटि 28 खां 33 साल थो करे इहो छा इन करे सिंध जा ही नौजवान वधीक इंतज़ार नथा करे सघनि वक़्त सिर हिननि खे साइंस टीचर जो ऑर्डर ॾिना वञे छो जो हिन वक़्तु सिंध खे साइंसी तइलीम जी सख़्त खां सख़्त ज़रूरत आहे। नौजवान पंहिंजी कावड़ में आहिनि उनखे वक़्त सिर पंहिंजी हक़ ॾिना वञे। असां सभु अॼु गॾु थिया आहियूं त जूनियर साइंस टीचर जी सीटुनि में वाधारो कयो वञे। दरअसल कुझु टाइम पहिरियां गवर्नमेंट पीएससी ऐं जेएसटी जी सीटूं अनाउंस करे ऐं उनखे 5 साल वेटिंग पीरियड रखी करे काफ़ी सारा नौजवान खया हुया पर असांजो जेको मुतालबो इहो आहे त 2021 खां वठी असां जेके फ्रेश ग्रेजुएट्स आहियूं उन्हनि खे को बि मौक़ो फराहम न कयो गवर्नमेंट त हाणे हिकिड़ो मौक़ो असांखे मिलियो आहे जेको जूनियर साइंस टीचर जे हिकिड़ो नाले सां असां टेस्ट क्वालीफाई करे ऐं हिते वेठा आहियूं। असांजो मुतालबो इहो आहे त जूनियर साइंस टीचर जूं जेके सीटूं आहिनि उहे तमामु न हुजण जे बराबरि आहिनि छाजे करे जो टोटल उन तादाद 1237 आहे ऐं हिन वक़्तु जेका टेस्ट हुई जूनियर साइंस टीचर जी उहा तमामु कॉम्प्लिकेटेड ऐं डिफिकल्ट ऐं तमामु हुन में सब्जेक्ट्स जो जेको रेशियो हुयो तमामु ॾुखियो हुयो उनजे बावजूद बि जेके काफ़ी सारा सिंध जा नौजवान आहिनि फ्रेश ग्रेजुएट्स आहिनि उहे पास करे ऐं क्वालीफाई करे ऐं वेठा आहिनि पर अफ़सोस ख़्याल ई सिंध गवर्नमेंट जो ख़्याल ई न आहे ऐं उन्हनि जी सीटूं जेके आहिनि तमामु महदूद आहिनि त असांजो मुतालबो सिंध गवर्नमेंट सां मुराद अली शाह वज़ीर आला या हुन खां अलावा सरदार शाह एजुकेशन मिनिस्टर ऐं बिलावल भुट्टो सभिनी सां इहो ई मुतालबो आहे त बराए महिरबानी जेके पास उम्मीदवार जूनियर साइंस टीचर जा थिया आहिनि उन्हनि सां इंसाफ़ करे ऐं सीटुनि खे वधायो वञे ऐं मुल्कनि जूं जेके अवामी हुकूमतूं हूंदियूं आहिनि उहे पंहिंजे नौजवान नस्ल जी सार संभाल ईअं लहंदियूं आहिनि कि हिकिड़ो मालहाण पंहिंजे बाग़ जी लहंदो आहे। नौजवान खे तइलीम खां महरूम कयो थो वञे रोज़गार खां महरूम थो कयो वञे अहिड़ियूं हालतूं पैदा कयूं थियूं वञनि त सिंध जो नौजवान जेको आहे उहो तइलीम खां शऊर खां ऐं सिहतमंद सरगर्मियुनि खां परे थी मनशिया जे वर चढ़े ॾोहारी कल्चर जो हिसो बणिजी वञे जंहिंजो सबूत ही अॼु जो एहतजाज आहे। असांजा नौजवान जेके क़ाबिल नौजवान आहिनि जेके 70% 80% मार्कूं खणी जिन टेस्ट क्लियर कई आहे साइंस टीचर जी उन्हनि खे ऑर्डर नथा ॾिना नौकरियुनि जो विकिरो करे विकिरे जी मंडी लॻाए उन मां बि कमाइनि ऐं आम माण्हुनि खे बहितर तबाह कनि के वेठा आहियो हींअर नवां जेके असांजा नौजवान टेस्टुनि में पास थिया आहिनि